सो सर जेको आहे असां मुंहिंजे हथ में जेको किताब आहे थोरो तव्हां फोकस कजो ऐं असां शाइरी बि ॿुधंदासीं जेको आहे रसूल बख़्श साहिब खां ऐं थोरो घणो कचहरी बि कंदासीं। पहिरियां त इहो पुछंदासीं त सर सभ खां पहिरियां त वरी बि हिकु दफ़ो वेलकम कयूं था तव्हांखे, तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। किताब लिखणु, शाइरी करणु या लेखक जेको चइबो आहे, तव्हां इहो स्टार्ट कीअं वरितो, कंहिंखे ऐं केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे किताब लिखंदे या शाइरी कंदे? सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। जीअं धरती तीअं धरती केंद्र अर्ज़ु आहे त लिखण मुंहिंजो ईअं करे थियो। सची ॻाल्हि हीअ आहे त अदब में बेअदबनि जे अचण जे करे मूंखे इहो इश्तियाक़ पैदा थियो त मां छो न लिखां ऐं सच लिखां। ऐं जेतोणीकि मां तारीख़ खां थोरो साइड ते हुउसि, पर मूंखे पहिरीं शइ तारीख़ नज़र आई त तारीख़ ते नज़र रखिजे। जंहिं क़ौम खे तारीख़ ज़िंदा आहे उहा क़ौम ज़िंदा आहे। जेकॾहिं क़ौम खे ज़िंदा रखिणो आहे त तारीख़ खे ज़िंदा रखिणो, ऐं तारीख़ मां ई सबक़ु वठिजे थो। तारीख़ जे लिहाज़ खां दुनिया जो वॾे में वॾो किताब क़ुर मजीद आहे, जंहिंजो हज़रत आदम अलैहिस्सलाम जन खां अॻु जी तारीख़ बि मिले थी। कीअं अल्लाह साईं दुनिया जे तख़लीक़ जो इरादो कयो, कीअं तख़लीक़ थी, इहो सॼो क़िसो जेको आहे सो क़ुर शरीफ़ में अचे पियो थो। सिंध जो नालो आहे, सिंध ॾाढे आदम खां अॻु में सिंध जो नालो छा हो, इहा तारीख़ ॿुधाईंदी न। त अहिड़े लिहाज़ खां मुंहिंजो धरतीअ जो पंहिंजो ऐं ख़ुशनसीबी आहे जो धरतीअ ते वरी धरतीअ चैनल ते मां ॻाल्हायां पियो थो, त उन जे लाइ जेको आहे सो मां चयो उनजी तारीख़ थोरी हथु कजे। पोइ मूंखे ईअं इश्तियाक़ पैदा थियो ऐं मां लिखणु शुरू कयो। अच्छा, पंहिंजी शाइरी मां कुझु ॿुधायो न, असांखे यादि आहे? शाइरी थोरी कई आहे, हा, उहा मतिलबु त न तूं कुझु मौलूदा गज़ल मिड़े इहे। अच्छा, हा, त को गज़ल यादि आहे? न मौलूदा अगरि यादि न आहे त शाइरीअ सां मुंहिंजो एतिरो अंश कोन्हे को, मुंहिंजो तारीख़ सां ठीकु आहे, घणो ठीकु आहे।